आई 18 सालन की उम्र में मु गीत रिकॉर्ड करायो हो। अज उन्हें के उन्हें तरीके से निभाए सका या न, पर उम्मीद है तो अज साथ हो तो निभाए कोशिश करो। दुनिया 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 राधी सारली कुछ मेहरबान फरमाइश लिखी मोकिलिया आई शायद उते प्रोग्राम में ॾिसण पिया मुनीर अहमद भयो अमीर खोसो ये सेंट्रल जेल दादू को फरमाइश है आई खास तौर पे फ्री फरमाइश है सही जाहिद शाह बुखारी सही जंजिया है हाजी शमन पवार साहब और दो बरकत लगारी आई सही दोस्त याद थई हो याद थई हो याद थई याद थई याद थई याद थई रात कारी ऐं अंधारी तू ऐं मां नीम शब जी अश्क बारी आहज़ारी तू ऐं मां इंतजारी बेकरारी रात सारी तू ऐं मां हो इंतजारी बेकरारी रात सारी तू ऐं मां बीब थई सारी खबर हो बीब थई सारी खबर जेकी थियो सो खूब जो याद माज़ी दिल न कर जेकी थियो सो खूब जो मूडे नेणन कण मूडे नेणन कण
दिस बिना मोरे खिल बिना मूसाब जी कदहीं मिल बिना और दिस बिना मोरे खिल बिना मूसाब जी कदहीं मिल बिना मूसा पांचो पियो सजन पांचो पियो सजन याद थई हो याद थई हो याद थई याद थई रात रोशन सब्ज बाग़ हिक त हुई कोयल जी कूकू बी असांजी गुफ़्तगू क्यों वरी तू रूबरू ए खूबरू ए नेक हो रात थी वई रफू पर घट न थी का आरज़ू अज भी शाहिद आ कमर ओ अज भी शाहिद आ कमर जेकी थियो सब याद माज़ी दिल न कर जेके थियो सो बचो सूरत तुंहिंजी ॾाढी सुठी मोहबत तुंहिंजी याद मिठी सूरत ॾाढी